ही लाइव मंज़र आहे सिंध जे क़ौमी रागी बीजल सिंधी जे पंहिंजी ख़्वाहिश ज़ाहिर कई त मूंखे रहबर जी नगरी जो दीदार करायो। पाण कैंसर जे मरण सबबु तमामु नाचाकी ऐं बीमारी वारी हालत में आहिनि ऐं संदनि तबियत तमामु नासाज़ आहे, ख़राबु आहे। पर कल्ह उन पंहिंजी ख़्वाहिश ज़ाहिर कई हुई त मूंखे रहबर जी मज़ार जे आॾो जेको सो वठी हलो, रहबर जो दीदार करायो। सो अॼु बीजल सिंधी हिन वक़्तु रहबर सिंध साईं GM सैद जी मज़ार ते जेको आहे सो पहुतल आहे। साणसि गॾु संदसि फर्ज़ंद सूफ़ी हामिद आहे, फ़कीर सलीम आहे जेको व्हीलचेयर हलाए रहियो आहे। ही दोस्त आहिनि जिन खे ख़बर पई त बीजल साईं अचे थो मज़ार ते। ही दोस्त आहिनि। भाउ तव्हांजो नालो? बाबल लतीफ़ आहे। ही दोस्त आहिनि जेके माना पाण मुरादो पहुता आहिनि हिते बीजल साईं जे इश्क में जेको आहे सो बीजल जो इश्क वरी पंहिंजे रहबर सां आहे, जिते बीजल साईं सिंध जा क़ौमी गीत ॻाया आहिनि, सिंध जा क़ौमी तराना ॻाया आहिनि। ऐं हीअ रहबर जी मज़ार आहे जिते बीजल साईं पहुतो आहे ऐं पाण तमामु जेको आहे सो बीमारी वारी हालत में आहिनि। ऐं हीअ असीं लाइव मंज़र हलायूं पिया, हीअ लाइव वीडियो पिया हलायूं बीजल साईं जी, जंहिंमें हीअ दोस्त बाबल आहे बीजल साईं खे अजरक पाराए रहियो आहे। हीअ बीजल जेको आहे सो पंहिंजे रहबर जी मज़ार ते हाज़िरी भरे रहियो आहे। ऐं अल्लाह पाक असीं दुआ था कयूं ऐं क़ौमी शऊर खे सिंध जे सबूर नाशकनि खे इहा अपील था कयूं त बीजल साईं जी सिहतयाबी ऐं संदसि वॾी जमात जे लाइ ॿ दुआ जा हथ जेको आहे सो मथे कनि। ऐं उन सां गॾु असीं बीजल जे इश्क खे सलाम था पेश कयूं, जंहिं पंहिंजी हिन हालत में बि जेका ख़्वाहिश ॿुधाई त मूंखे पंहिंजे रहबर जी मज़ार जे ते वठी हलो, उन जो दीदार करायो। सो अॼु संदसि उन ख़्वाहिश मूजिबि ही संदसि फर्ज़ंद आहे, दोस्त आहिनि जेके हिते बीजल साईं सां गॾु रहबर जी मज़ार ते मौजूदु आहिनि। बाबा साईं इहो इन हवाले सां तव्हां छा चवंदव त बीजल साईं सैद जी मज़ार ते पहुतल आहे ऐं तव्हां बि उहो ॿुधी पाण मुरादो जेको आहे सो पहुतल आहियो मज़ार ते, सो तव्हां इन हवाले सां पंहिंजी कहिड़ी राय था ॾियो? माण्हू से मरकन जनी झुंगन पाया बाक़ी वेचारनि जणी दे उमिरि विञाई। अदा हमीद राति जीअं ई पोस्ट रखी त मूंखे ख़बर पई त फ़कीर साईं हिते खणी पिया अचनि। मूं अदा सां फौरी तौर ते राबितो कयो ऐं असां हिते पहुता आहियूं। असीं सम्झूं था त सन जे दर लाइ भिटाई साईं चयो आहे त ॿिया दर तन हराम ए दर जनी देखियो। सो अखियूं कॾहिं कांगन खे ॾियां जे ॿिए दरवाजा आहिनि। उहे माण्हू हुया जिन लाइ भिटाई चयो आहे त काक न जलिया कापड़ी मोया न के माल छोरनि ॾिना छाल त बुलाहूती लंघे विया। पंहिंजे दौर जा तमामु वॾा किरदार ऐं हिननि माण्हुनि जे नक्शे क़दम ते हले ऐं हिननि माण्हुनि जे उन फ़िक्र फ़लसफ़े खे असीं पंहिंजे लाइ मशल राह सम्झूं था, जिन जेको आहे सो फ़क़ीरनि वांगुरु सैयद जे फ़िक्र खे सिंध जे गोशे गोशे में पहुचायो। असीं बीजल साईं जी हालत ॾिसी तमामु यकीन कयो ऐं ॾुखारो थियो आहियां ऐं गॾोगॾु सिंध जे नौजवाननि खे उहो मैसेज ॾियूं था त जवानी जा हिकिड़ा जोबन ॾींहं बीजल साईं बि गुज़ारिया हूंदा, उनखे महबूब जी ख़्वाहिश ज़ाहिर न कई त मूंखे पंहिंजे पर्सनल महबूब सां मिलायो या जेको आहे सो उन सां मुलाक़ात कयां, पर उन आशिक़ गुज़ारिश ज़ाहिर कई त मूंखे पंहिंजे रहबर जो दीदार करायो। उन लाइ पिरांदी खिल निमाणी नसीब थिए। पंहिंजे रहबर जे पिरांदी खां अची बीठो आहे बीजल साईं ते। ऐं सम्झां थो मूं जहिड़े नंढड़े माण्हू जो ॻाल्हाइण ईअं आहे जीअं कोई सिज खे आईनूं ॾेखारे ऐं ख़ालिक़ अकबर खां बार बार इहा इल्तिजा थो कयां ऐं हुनजे दर अॻियां दुआगो आहियां त सिंध जे न दाखीणे हिलाली पुट खे सिहत अता करे जीअं वधीक असां हिन सां ज़िंदगी गुज़ारे सघूं, हिन जे तजुर्बनि मां कुझु सिखी सघूं। हामिद साईं, तव्हांजो वालिद आहे बीजल साईं, तव्हां गॾु हुन सां हिते अॼु आया आहियो ऐं घर में मुसलसल गॾु था रहो, तव्हां जेको सो पंहिंजी कहिड़ी राय था ॾियो? जावेद साईं, गुज़िरियल ॾेढ ॿिनि सालनि खां बाबा जी तबियत मुसलसल ख़राबु आहे, पर तक़रीबन महीनो ॾेढ थियो आहे त जो हॉस्पिटल
लाइस दोषी न पिया करे सघूं कंडीशन बाबा जी टई क्रिटिकल आहे मूंखे सॾु करे विहारे कल्ह मूंखे चयनि सन जो दीदार करा मूंखे रहबर जे नगरी में वठी हलो ऐं लाज़मी आहे असां औलाद हुअण जे नाते समूरियूं जेके ख़्वाहिशूं आहिनि असांजूं आहिनि पूरियूं कयूं आहिनि ऐं असांखे कॾहिं कंहिंजो मोहताज थियण न ॾिनो आहे अॼु असांखे मतिलबु यकीन ॼाणो त ही बाज़ार जिते बाबा हिकु मूंखे शेतराम पवंदो अॼु मूंखे वील चेयर ते खणी आया आहिनि मतिलबु हा वॾरे पर असांजो इश्क ईमान सलामत आहे इंशाल्लाह उहो सलामत रहंदो हिन उमिरि हिन कंडीशन में माण्हू वॾियूं ख़्वाहिशूं कंदा आहिनि त असांखे बख़्शिश जा दर हुजनि निमाज़ हुजनि रोज़ा हुजनि ज़कात हुजनि उमरा हुजनि हज हुजनि पर फ़ख़्रु चवां थो मूंखे फ़ख़्रु आहे त जो हुन घर में पैदा थिया जंहिं घर जी कंडीशन ई आहे जो फ़र्द घर जो अॼु व्हील चेयर ते हुजे ज़िंदगी जे आख़िरी लम्हनि में हुजे सिंध जी सैयदी पैरंदी जी आश करे त यकीन ॼाणो न त आऊं पंहिंजे पाण ॾाढो फ़ख़्रु महसूस थो करे बाक़ी असांखां ऐं सिंध जे महबूब दोस्तनि खां जेको पहुतो आहे उन असांजी काफ़ी सारी हेल्प कई आहे अॼु बाबा हिन कंडीशन में आहे रब खे वरी हयाती ॾे ऐं संदसि ख़्वाहिश त आऊं रहबर सिंध साईं जी एम सेठ ॾांहुं वञा मुंहिंजी हाज़िरी भरियां मुंहिंजी ज़िंदगी जो को परोस न आहे गाँव समूरनि दोस्तनि जेके बि दोस्त आहिनि बाबर लतीफ़ जिन दोस्तनि सां असां राति मुसलसल राब्ते में आहे काफ़ी दोस्तनि रस्ते में फ़ोनूं कयूं तमामु दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां समूरे सिंध जे आशिक़नि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहे जे अहिड़े ॾुखे वक़्त में असांखे साथ ॾिनो आहे बाबा जी इलाज खां वठी मुसलसल उन्हनि दोस्तनि असांजी हेल्प कई आहे ऐं समूरे सिंध जे दोस्तनि जो डीजल साईं रहबर जी मज़ार ते तव्हां मौजूदु आहियो हीअ हले पई लाइव वीडियो पई हले तव्हां छा था चओ कुझु लफ़्ज़ हिकिड़ो अधु अखर जेको तव्हां चवणु चाहियो था त हीअ लाइव वीडियो हले पई सॼी दुनिया ॾिसे बि को तव्हां पंहिंजो वीचार का राय को इज़हार जे करणु चाहियो था त असां सां करियो रहबर जी हिन मज़ार ते डीजल साईं जो चवणु आहे त तबियत इजाज़त नथी ॾे नथो आऊं ॻाल्हाए सघां तव्हां बाबर लतीफ़ जा वीचार ॿुधा संदसि फर्ज़ंद सूफ़ी हामिद खे ॿुधो तमामु जेको सो जज़्बाती अंदाज़ में ऐं इन हवाले सां आउं सम्झां थो त माना इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे असांजे लाइ तमामु हिकिड़ो वॾो सबक़ु आहे दर्स साईं तमामु वॾी ॻाल्हि आहे जो डीजल साईं जेका पंहिंजी ख़्वाहिश ज़ाहिर कई त मूंखे रहबर जी नगरी में वठी हलो उते हली दीदार करायो ऐं सम्झां थो त इहा इश्क जी पंहिंजे रहबर सां पंहिंजी धरती सां ऐं पंहिंजे सन जी नगरी सां मोहबत जी इंतिहा आहे इन खां वॾी का मोहबत आउं सम्झां थो त नथी थी सघे ऐं डीजल साईं उनजो अमली सबूत ॾिनो आहे साॻिए वक़्त ते तव्हां बि पंहिंजे उन फर्ज़ंद जी हैसियत में उन जी कल्ह जी कयल ॻाल्हि खे लबेक कंदे जेको सो अॼु फौरन हिते वठी आया आहियो हालांकि उन जी सिहत कतई कोन पई इजाज़त ॾे त अॼु निकिरण जहिड़ो या इन कंडीशन में हू हलण जहिड़ो गाॾी में विहण जहिड़ो या पंहिंजो पाण खे संभालण जहिड़ो कोन कंहिं बि सूरत में हू हॉस्पिटलाइज़ थियण जहिड़ो माण्हू अॼु इन रहबर जी नगरी में मौजूदु आहे पहुतो आहे उते हाज़िरी ॾिनी आहे तो ज़िंदगी त अलाह जे बस आहे ख़बर पके खे वञिणो आहे घणा ॾींहं हिन दुनिया ते फ़ानी आहे हिन में ख़बर घणा ॾींहं हुजूं पर अॼु जेका हुन पंहिंजे मोहबत इश्क जो इज़हार कयो आहे त आउं त सम्झां थो त उन बीजल जे इश्क खे लख लख करोड़ करोड़ सलाम था पेश कयूं ऐं उहो ई बीजल तव्हां वारी ॻाल्हि त जे सॼी ॼमार हिन ई नगरी में हिन जेको सो जॻहियुनि ते क़ौमी तराना चया क़ौमी गीत चया वॾनि वॾनि लखनि जे इज्तमान खे हुन जेको सो मुखातिब थी स्पीचूं कयूं जूं त पंहिंजो क़ौमी तराना पंहिंजे
उन मधुर आवाज़ में क़ौमी तराना चया हूंदा, क़ौमी गीत जेको सो अर्पिया हूंदा, पर अॼु जेको आहे संदसि गले जे उन मूज़ी मर्ज़ ऐं कैंसर सबबु पाण जेको आहे सो उन ॻाल्हाइण वारी सघ ॻाइण वारी सघ त ख़तमु करे चुका, पर पाण जेको आहे सो इंतिहाई कमज़ोर पाए थो। ईअं सम्झो त अॻिड़ियुनि जी मुठ नसल हेॾो कंधार इंसान जेको हुन बीमारी सबबु सफ़ा हेॾो माना नज़र पियो अचे। त बहरहाल उहे त बीमारियूं ऐं जिस्मानी सिहतूं उहे हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर संदसि जज़्बे खे संदसि ईमान खे आउं सम्झां थो त लख करोड़ सलाम आहिनि, हिन खां वॾो का बि ताक़त कोन्हे, का बि हयाती कोन्हे, का बि ज़िंदगी कोन्हे जेको हिन जो इश्क ऐं ईमान आहे उहो ई सभु कुझु आहे जेको खेसि सॼी ॼमार माना उन खे संदसि ईमान खे यादि रखंदी।